उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा, रब्बि ज़िदनी इल्मा, रब्बि ज़िदनी इल्मा बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन, वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाइ उम्मतिहि व सुलहाइ मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। सल्लिमू या कौम बल सल्लु अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। या साहिबल जमाल व या सय्यिदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल क़मर ला युमकिनु सनाउ कमा कान हक़्क़ुहु बाद खुदा बुज़ुर्ग तू ही क़िस्सा-ए मुख़्तसर। तमाम हम्दो सना तारीफ़ व तौसीफ़ अल्लाह जल्ल मजदुहुल करीम जी ज़ाती बाबरकत जिला जेको खालिक़ कायनात भी आहे ऐं मालिक शशहात भी। अल्लाह जल्ल वाला जी हम्दो सना खां बाद में हुज़ूर नबी रहमत शफ़ी उम्मत अल्लाह जे प्यारे उम्मत जे सहारे रब जे महबूब दानाए ग़यूब मालिक अकाबिर उम्म फ़ख्र अरब अजम वाली कोनो मकान सय्याह ला मकान सैयद इंस व जान सरवर लाला रुखां नैयर ताबां सरनशीने महविशां माहि खूबां शहनशाह हसीना ततिमाए दावां सरखैल ज़ोहर जमालां जलवाए सुबह अज़ल नूर ज़ाते लम यज़ल बाइस तक़वीन आलम फ़ख्र आदम व बनी आदम नैयर बतहा राजदार मा अवहा
शाहिद मातगा साहिब अलम नशरह मासूम आमिना हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे हुजूर नाज़िम में पंहिंजे अक़ीदतन इरादतन ऐं महबतन जो ख़िराज पेश करण खां बाद में निहायत वाजिबुल एहतराम हज़रात उलमाए किराम व सादात किराम व हुफ़ाज़ किराम ऐं मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी प्यारा अजीज़ मोहतरम मुकर्रम मुसलमान भाइरो अजीज़ और दोस्तों बुजुर्गो जियां तम गुनहगार नाचीज़ तमाम मेहरबान जे अगियां अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालहु जी ज़ात बाबरकात जे प्यारे मुक़द्दस कलाम पाक क़ुरआन मजीद बुरहान रशीद फुरकान हमीद जे मजां चंद कलिमात तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। अल्लाह जी बारगाह में दुआ फरमाइंदा शाल करीम रब जी ज़ात मो गुनहगार नाचीज़ के कमा हक़ो हो बयान करण दी तौफ़ीक़ अता रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात इन्ही हक़ सच बुधी इन्ही जे मथां मूंखे ऐं अवां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन चो दोस्तों। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात शाल दुनिया में ईमान सां रहाए वरी शाल ईमान वारो मौत नसीब फरमाए क़ब्र में मदीने वारे ताजदार रहमत वारे नबी लजपाल मोहम्मद करीम जी ज़ियारत महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जे सुञाणप जूं अखड़ियूं अता फरमाए। हशर जे मैदान में हुन आका इनामदार अड़ियन जे आधार यतीमन जे यार नबियन जे सरदार हिन उम्मत जे गम ख्वार शफी रोज़े शुमार ताहा जे ताज वारे नबी यासीन जी पेशानी वारे नबी वदोहा जे चेहरे वारे नबी वल्लैल जी जुल्फन वारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी शफाअत नसीब फरमाए ऐं जन्नतुल फिरदौस में पंहिंजे प्यारे हबीब जो पाड़ो नसीब फरमाए। मुझे महबूब जा आशिक़ो अज बे मर्तबा हिन फ़कीर जी तव्हांजे हिन खोसा ॻोठ में हाज़िरी थी आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात मुझी हाज़िरीअ खे अवां जी हाज़िरीअ खे पंहिंजी पाक बारगाह में शर्फ़े क़बूलियत अता फरमाए। जिन्हीं दोस्तन इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मोहब्बत में ये हेड़ो सोनो मिलाद मुस्तफ़ा जो प्रोग्राम सजायो आ ऐं जेतोणीक उन्हनि जे नालनि खां वाक़िफ़ न आहियां पर दिल सां दुआ थो करियां त अल्लाह उन्हनि जवाननि खे ॾींहुं यारहीं रात ॿारहीं तरक्की ऐं ख़ुशहाली नसीब फरमाए। मालिक उन्हनि जे रोज़ी रिज़्क़नि में बरकतूं अता फरमाए। जेके तव्हां जवान हली आया आहियो मालिक जी ज़ात बाबरकात तव्हां खे विख विख ते अजर अज़ीम अता फरमाए। मुझे महबूब जा आशिक़ो जेको ही दौर हले पियो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जी एक हदीस मुझे याद आई है। महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो त अल्लिमू औलादकुम सलास ख़िसाल। मुझे महबूब फरमायो त पंहिंजे औलाद खे टे ॻाल्हियूं सेखारे रहियो। ही जेको मौजूदा दौर हले पियो इन्ही जे अंदर असां ई तव्हां जी ज़िम्मेदारी आहे त असां पंहिंजे औलाद खे इहे टे ॻाल्हियूं सेखारे वञूं। सिर्फ़ ॿुधाए न बल्कि उन्हनि जे अंदर रास करे वञूं। कहिड़ियूं टे ॻाल्हियूं? मदीने जे साईं फरमायो त हुब नबीकुम तव्हां पंहिंजे औलाद खे पंहिंजे नबीअ जी मोहबत सेखारे वञो। इहो असां ई तव्हांजी अहम ज़िम्मेदारी आहे। तव्हां आला खां आला तालीम भी पंहिंजे औलाद खे ॾियारी पर अवां पंहिंजे औलाद जे अॻियां पंहिंजे नबीअ जी मोहबत जो दर्स नथा ॾियो। पंहिंजे नबीअ जी मोहबत उन जे सीने में न आंदी त पोइ तव्हां उनखे कुझु बि न ॾिनो। अॼुकल्ह जे दौर में कई फितना रोज़ नवां नवां जन्म वठंदा आहिनि ऐं उहे माण्हू जे ईमान जे मथां हमलो कंदा आहिनि त असां ई तव्हांजी ज़िम्मेदारी आहे त असीं पहिरीं नंबर ते हुब नबीकुम इमामुल अंबिया फरमायो त पंहिंजे औलाद खे पंहिंजे नबीअ जी मोहबत सेखारे ॾिनो। हज़रत अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह साईं हिकिड़ो नुस्ख़ो तो अता फरमाइनि। पाण फरमाइनि था हुज़ूर जी मोहबत औलाद जे सीने में पैदा करण जे लाइ माइट खे टे कम करणा खपनि।
टे कम केड़ा टे कम पहिरीं नंबर ते पंहिंजे औलाद खे पंहिंजे नबीअ ते दुरूद पढ़ण सेखारे आगे गाल समझ में अचे थी अलाई सादरी गुफ्तगू अगर इन्हीं के तवा समझंदा इंशाअल्लाह अगिया जेको तवा जो हुक्म आहे उन्हीं के मुताबिक में हम कुछ गुफ्तगू कंदस पर कुछ तबलीग थी अल्लाह करे आवा के गाल समझ में अचे रोजाने हिकड़ी तस्बीह तवा पंहिंजे औलाद खे पंहिंजे नबीअ जे मथा दुरूद पढ़ण सेखारियो फायदो केड़ो वा दुरूद पढ़ण सा कर्ज भी लही पवंदा दुरूद पढ़ण सा मर्ज भी लही पवंदा हाजी गुलाम नबी मैसर चवंदो आहे त सलात मुंहिंजे सुणे नबीअ जी दवा बि आहे दुआ बि आहे कठे समूरन मलाइकन सां जा पाण पढ़ंदो खुदा बि आहे एक मर्तबा अगर को मानू इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा जे मथा सलाह शरीफ पढ़ंदो वा हजरत अब्दुल्ला बिन अमर बिन आस रदी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे मदीने जे साईं फरमायो त रब्बुल आलमीन जी जात बाबरकात उनी बंदे जे मथा 10 रहमतूं नाज़िल फरमाइंदो आहे हां अजकल जे दौर जे अंदर फिरके वारियत जी बाजार गरम आहे हर मानू पटको भी उन्हें जे मथे ते आ दाढ़ी उन जे चेहरे ते आ ऐं मानू के पंजे तरफ सडे रहियो वा आम मानू बेचारो परेशान रहंदो वा त खबर कान थी पवे हक वारी जमात केड़ी आहे केंजे पोया हलजे हे भी कुरान था पढ़न हे भी कुरान था पढ़न मुझे महबूब जा आशिक मदीने वाले साईं फरमायो बनी इस्राइल 72 टोलन 72 फरकन में बटजी वया मुंजी उम्मत 73 फरकन में विराइजी वेंदी 72 टोला दीन का इए खारिज हुंदा जे तीर कमान का खारिज थी वने वद हिकड़ो टोलो हक वारी जमात आहे की निशानदेही कजे तो वा केड़ी जमात हक वारी आहे अजकल जे दौर में हर को पियो चवे आऊं हक वारो आहियां बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह इनी जी तर्जुमानी कई त बेड़ियूं बेड़ाए तन जूं बवीहा बटी है बवी पाण में तमा मिलायो मथा बटी रखो त थींदा 72 जो तो बेड़ियूं बेड़ाए तन जूं बवीहा बटी है सदींदड़ आ सबको लजन थन लिय बिना होतन रिय कंदिय पुजंदा ये बेड़ियों ये बेड़ाए ता कंदिय कान पुजंदा जिन जे सीने में मदीने वाले साईं जो इश्क समायल है बेड़ी उआ पार पहुंचंदी जिन जे सीने में मदीने वाले साईं जी मोहब्बत समायल होजे बेटाई तो चवे त जे चवाई पखी पिरिय जो त हल हंजन साण मोती चुण महरान जा कद न कंजी कान पहेड़ी कर रिहान जेका आहे पिरिय जे पार वो एक सिंधी जे शायर जो तर्जुमो आ आ पढ़ी वठा मौजू के समझाइंदस उन अर्ज कयो आ ते तो हलो हलो रे मोमिना बेड़ो त्यार आहे ओ बेड़े हलाइण वारो मिठो मदानी आहे पमतान नशे में वञई वक्त सारो वक्त तो खा निकरी वञे ते तो मतान नशे में वञई वक्त सारो बेड़ो भरियो बीठो जो छुटण वारो पोए पातणियते कामयार नाहे हलो हलो रे मोमिना बेड़ो त्यार आहे तो आज्ञा दरिया को चर्चो तना है हुंदो मदनी राजी त परवाह बना है पोलखे बुडंदा तारू पोलखे बुडंदा तारू तरण वारो आहे ओ तरण वारो आहे हलो हलो रे मोमिना बेड़ो त्यार आहे मुझे महबूब जा आशिको तान हिन दौर जे अंदर
निशानदेही कीअं कजे हज़रत इमाम जाफर सादिक खां उन टाइम ते हिकिड़े माण्हू सवाल कयो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन क़िबला जंहिं वक़्त में फ़िरक़े तुर्क वधी वञनि यानी फ़िरक़े वारी जी बाज़ार गरम हुजे उन टाइम ते कीअं ख़बर पए त हक़ वारी जमात कहिड़ी आहे सैयद सज्जाद अली औसत इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए त उन टाइम ते जंहिं वक़्त फ़िरक़े वारी ते ज़्यादा हुजे हक़ वारी जमात अहले सुन्नत वल जमात आहे जेके अहले सुन्नत त साइल भी ॾाढो सियाणो हो हुन अर्ज़ कयो मुंहिंजा साईं इन टाइटल जा ॿिया बि माण्हू हुजनि हर को चवे त मां अहले सुन्नत आहियां हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए हुन अहले सुन्नत जी इहा निशानी हूंदी जो इहे घणे खां घणो उन दिलबर नबीअ ते सलात पढ़ंदा खुश नसीब आयो असा के मानू तानो ॾींदा आहिनि त तव्हां ज्यादा मदीने वारे साईं ते सलात था पढ़ो ऐं तो तव्हां ते असां जे लाइ तमगाए इम्तियाज आहे तव्हां भले तानो ॾियो पर असां जे लाइ एजाज आहे जो इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो त जेका हक़ वारी जमात आहे उन्हनि जी निशानी इहा आहे त उहे घणी मदीने वारे वीर जे मथां सलात शरीफ पढ़ंदा तो औलाद जे सीने में हुजूर जी मोहब्बत पैदा करने जे लाइ पहिरियों कम इहो करियो जो पंहिंजे औलाद खे बिनी जहान जे सरदार सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जे मथां सलात शरीफ पढ़ण सिखायो हां ॿियो कम हज़रत अल्लामा इकबाल चवे तो हुजूर जी मोहब्बत औलाद जे सीने में पैदा करने जे लाइ ॿियो कम तव्हां इहो करियो जो इंसान फितरी तौर ते हुस्न परस्त आहे यानी जंहिं पासे हुस्न हूंदो उन पासे इंसान जी दिल जल्दी माइल थींदी आहे पोइ छो न पंहिंजे औलाद खे उन बारगाह में वठी हलूं जिते हुस्न भी पानी भरींदो आहे वा बारगाह मुझे महबूब रहमत वारे नबी लजपाल मोहम्मद करीम जी जो हबीबन करीमन जी जात बाबरकात जो जन दीदार कयो हजरत सैयदना अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु पाण फरमाए तो तकल कमरे लैलतिल बद्र लम अरा क़ब्लहु वला बादहु मिसला सोने अबू हुरैरा फरमायो असा रसूलन जे सरदार जे चेहरे के ॾिसंदा हासी इएं लॻंदो हो ॼण त मुस्तफ़ा जे चेहरे में 14 जे रात जो चंड चमकी रहियो हुजे महबूब जहिड़ो हसीन न अॻियुनि में न पोयनि में वो अखि कीअं ॾिसे जो हसान बिन साबित जो भी तर्जुमो आहे मता केर समझे त हसान बिन साबित ऐं अबू हुरैरा केतरी दुनिया ॾिठी ताहिर सिदरा नशीन हजरत सैयदना जिब्रील अमीन जे पूरी कायनात जो सैर कयो आहे हुजूर उन खां भी पुछो तो भला असां जहिड़ो किथे तो के ॾिसण में आयो त जिब्राइल तो चवे एक रोज जिब्राइल से कहने लगे शाहे उमम तुमने तो देखे हैं जहां बतलाओ तो कैसे हैं हम रूहुल अमी कहने लगे ऐ महजबी तेरी कसम आफाकहा गर्दीदम महरे बुता वर्जीदम बिस्यारे खूबा दीदम लेकिन तू चीजें दीगर जा महबूबा तो जड़ो हसीन मां जिब्राइल जी अख भी न ॾिठो वा मुंहिंजे महबूब जा आशिक एतिरो त मुंहिंजो महबूब रहमत वारो नबी हसीनो जमील आहे जो हिक ॾिहाड़े मदीने जो ताजदार मस्जिद नबवी में पंहिंजे गुलामन जे साम्हूं खुतबो इरशाद फरमाए रहियो आहे उतां खां हिकिड़े यहूदीअ जो गुज़र थियो आहे उन यहूदीअ जे ॿार जी नज़र मुंहिंजे महबूब जे चेहरे जे मथां पई ॾिसी करे दिल मदीने वारे मीर के ॾई वेठो आहे ऐं थकल आहियां पर जे तव्हां सुभान अल्लाह चवंदा त अनकरीब मुंहिंजी थकावट ख़त्म थींदी तव्हां पाण एॾा थका पिया आहियो जेके न थकायो से हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह हाँ फिर को जज्बो जो तव्हां जो कोई जज्बो रखो इंशाअल्लाह अॻियां हली करे मदीने वारे साईं जी महिरबानी थी पवंदी महबूब जे ज़िक्र जी महफ़िल आहे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जा गुलाम आओ जंहिं वक़्त मुंहिंजे प्यारे हबीब रहमत वारे नबी लजपाल मोहम्मद करीम जे चेहरे जे मथां उन यहूदीअ जी नज़र पई आहे अॼु ॾिसी करे दिल मदीने वारे मीर खे ॾई वेठो आहे पर जेॾी महिल मोटी पंहिंजे घर आयो अॼु वरी
दिल में ख्याल तो अचे त वरी वञा उन महबूब जी बारगाह में हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जो चेहरो ॾिसी अचां उन आमिना जे लाल जो दीदार करे अचां उन महबूब जी गुफ्तार महबूब जी कचारी बुधी अचा लिकी लिकी करे मदीने वारे मीर जी महफिल में अचे महबूब जी कचारी बुधे उहा आमिना जे लाल जी महफिल जो एक सिंधी जे शायर जो तर्जुमो आहे हिय तो अर्ज़ड़ा करे त महफिल हसीन तुंहिंजी महफिल हसीन तुंहिंजी साईं तुंहिंजा हसीन माणा हित मीर पीर आहिनि नाणे बिना विकाणा महफिल हसीन तुंहिंजी आया वॾा शिकारी ईंदे शिकार थी विया आया खरीदण पर अणमुलाख पी विया हे वापार तुंहिंजा जानी हे वापार तुंहिंजा जानी थाने कन निमाणा महफिल हसीन तुंहिंजी मदीने वारे मीर जी दरबार सहाबा जी जमात मौजूद हुजे भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह तॾहिं तर्जमानी कंदो आहे त जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हादी हाशमी हामी सरदारन सरदार सुहे सहाबन सथ में पो मुंज मस्जिद मणियादार पो चारई चंगा चौधार अजे कांदा हबीब से मदीने वाले साईं जी दरबार सहाबा जी जमात मौजूद है मुझे महबूब जा आशिको ही नौजवान लिकी लिकी करे आमिना जे लाल जो दीदार करे वरी जेडी महल पंहिंजे घर मोटी वने अजमानी भी कान थी वणे अज पानी भी कान थो वणे वरी दिल में ख्याल अचे त वञा महबूब जी बारगाह में आन जेको माण्हू न खाईंदो न पीअंदो आखिरकार बीमार थी करे बिस्तरे जे मथां किरियो आहे उन जो वांद साहब मदीने पाक जी गलिन मां हकीम भी वठी आयो तबीब भी वठी आयो नौजवान जी तबियत जे मथा को भी फर्क न आहे आखिरकार नौजवान जो बाबो पंहिंजे नौजवान पुट ॾे आयो वा ख़बर कान थी पवे त कहिड़ी बीमारी आ कहिड़ो दर्द आहे कहिड़ो इलाज कराए जे हाजी गुलाम नबी मैसर तर्जुमो कंदो वा त क़ुर्ब में जो कैद थियो सोले दवाला चारा बिरह जी बीमारी वारा जी दवा दीदार पोए लड़ी दिल दर्द है ना चौबला किया चाक थिए सिर नहीं था सूर वठ जा हे इश्क जो पार पो मोड़ी ठाइन मर्ज में खोड़ मस्ताना या मरी ऐ महेसर दोस्ती में सिर दियण तबीबन के खबर कान थी पवे आखिरकार कुराड़ो पी करीब आयो पुट भला मुखे बुधा त सही तोखे केड़ो दर्द आहे केड़ी तकलीफ आहे तमा उन हकीम डॉक्टर के वठी अचा उन तुंजे मर्ज जो इलाज करायो वने नौजवान जी अखन में दारो कतार नीर वही आया रोई करे अर्जड़ा तो करे बाबा अज अगर नाराज न थिए मां तोखे बुधाया त मुखे केड़ो दर्द केड़ो मर्ज लगी चुको आहे आए पुट इन टाइम ते तोसा केड़ियों काबड़ू कबियो बुधाए त सही तोखे दर्द केड़ो वा ओतरे में नौजवान जी अखन में
लुढ़क वही आया रोई करे अर्ज़णा थो करे बाबा जॾहिं खां मूं मुसलमाननि जे नबी लजपाल मोहम्मद करीम जो दीदार कयो आहे तॾहिं खां दिल बार बार थी चवे तो उन महबूब जी बारगाह में वञा उन महबूब जो दीदार करियां उन मदीने वारे मीर जी गुफ्तार ॿुधा नौजवान पुट जी इहा ॻाल्हि ॿुधी कुराणो बाबो थो चवेसि पुट पंहिंजे आबाओ आजदाद वॾनि वारो दीन छॾे करे यतीम मोहम्मद सां प्यार कयो अथई ऐं पुट उन महबूब जो कलमो पाण छॾे ॾे मदीने वारे मीर जो ज़िक्र महबूब जो शान बयान करण छॾे ॾे उन नौजवान जेके अर्दड़ाच कया भेटाई तर्जुमो थो करे होया के नौजवान हीअं थो चवे त आऊं कीअं छॾियां सूमरा तिन पवारनि पचार जड़ जिनीअ जी जान में लगी रीह लोहार मैं ते मोहब्बत संजियो हीअड़े मंझ हज़ार पखा ऐं पवार ॾिठे मूं ॾींहं थिया नौजवान तो चवे बाबा मूं इन्हनि महबूब जो दीदार कयो आहे तॾहिं खां दिलि थी चवे त वरी वरी इन महबूब जो दीदार करियां से अब्दुर रहीम गरोड़ी बादशाह रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी कंदो आहे त प्रिया संदी पचार में अचे जिन आराम ये दुनिया तिन लय दाम पुछन मौसम मौत जी नौजवान तो चवे बाबा उन महबूब जो मूंखे दीदार करा कुराड़ो पियो तो चवेसि पुट पंहिंजे आबाओ आजदाद वॾनि वारो दीन छॾे करे उन महबूब सां प्यार कयो अथई उन मदीने वारे मीर जो ज़िक्र करण छॾे ॾे उन महबूब जो कलमो पढ़ण छॾे ॾे उन रसूलुल्लाह जो शान बयान करण छॾे ॾे नौजवान थो चवे न न बाबा अगर मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश पूरी करण थो चाहीं इन महबूब खे मुंहिंजे तॾे ते वठी आ त मां इन नमा उन महबूब जो दीदार करे वठा अल्लाह अल्लाह कुरानो बाबो वा पर पुट जी मोहब्बत मारे विधो वा आहे त यहूदी अज मदीने पाक जी गलियन में बाहर निकतो वा पुछाऊं तो करे अदा मुखे मुसलमानन जो नबी किथे मिलंदो आमना जो लाल किथे मिलंदो हसनैन जो नानो किथे मिलंदो बीबी फातिमा तो ज़हरा जो बाबो किथे मिलंदो पुछाऊं कंदे कंदे रसूलुल्लाह जी बारगाह में आयो सहाबा जी जमात मुझे महबूब सां गॾु आहे हिन अची करे अर्ज़ कयो त या रसूलल्लाह या हबीबल्लाह हलो अॼु तव्हां जो आशिक बीमार आहे उन खां पुछी अचो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात पंहिंजे ग़ुलामन खे फरमायो सहाबियो हलो इन नौजवान जी इयादत करे अचो अल्लाह अल्लाह ही उहो मुंहिंजो महबूब आहे जो हजरत अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त मक्के जे मदीने जे आखिरी हिस्से में को बीमार थींदो पोइ वो पंहिंजो हुजे या परायो सजण हुजे या दुश्मन मुंहिंजो महबूब उन खां बि पुछण वेंदो अदा अॼु भाउ सां ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहे भाउ पंहिंजी भेण जे तॾे ते वञण जे लाइ तयार न आहे अज औलाद पंहिंजे माइटनि सां ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहे ज़मानो ॾाढो बदिलजंदो वञे बिल्डिंगूं आला तयार थी वयूं मस्जिदूं पकियूं बणिजी वयूं ईमान कच्चा थींदा वञनि मुंहिंजे महबूब जा आशिक़ो मदीने वारे साईं जी तालीमात जे मथां अमल करियो असां तव्हां पंहिंजे पाड़ेसरीअ खां पुछण जे लाइ बि तयार न आहियूं पर हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात वेंदा हा पोइ भले पंहिंजो हुजे या परायो सजण हुजे या दुश्मन अॼु मुंहिंजे प्यारे हबीब पंहिंजे ग़ुलामन खे फरमायो सहाबियो हलो अॼु आशिक़ बीमार आहे उन खां पुछी अचो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात अॻियां अॻियां आहिनि पोयां सहाबा जी जमात आहे भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह इन काफ़िले जे लाइ तर्जुमो कंदो आहे त के चा आयो काफ़िलो ओ जंहिंजो साथ धणी सरवाण वार वटे वांगू करियां पवाहूं द पलाण को जहिड़ो पुन हल पाण अज तेरी सिटा साथ जी महबूब अॻियां पियो हले
पोयां सहाबा जी जमात आहे होडा जो नौजवान बीमारा बिस्तरे जे मथा अज पंहिंजी दिल के दिलासा तो दे डोरा पातो दे खबर नाहे महबूब मुझे तडे ते इंदो अलाए न उन महबूब जो मुखे दीदार नसीब थींदो अलाए न रोई करे पंहिंजी दिल के दिलासा डोरा पापियो दे अज हिय पयो अदड़ा करे त मुंजी दर्द बंदी दिल रोन घणो जो अचन नथा तपो मां छा कया कई कासिद कांग या पम कमा जो पुजन नथा तपो मां छा कया पो बेवस उठन भी बार चढ़िया असां यार जे वस इख्तियार छॾिया पो गरंदो पियो वञे कंहिंजी गणतीअ में जो ॾिसनि नथा त पोइ मां छा कयां पो कहिड़ा हाजी सफ़र जा हाल थिया सजणन के ॾिठे के सन थिया पो न की गम थो वञे न की दम थो वञे जे ॿई खुटनि नथा त पोइ मां छा कयां अब थका त न बार बार पुछां नी जे करे पियो जाऊं थकल आहियां मन को हिकिड़ो माण्हू ॿ थी करे चई हाणे थकी पियूं त पोइ दुआ घुरूं थका न आयो पोइ वरी हिकिड़े मरतबा त मथे खणी जो सुभान अल्लाह तव्हां चवंदा साईं बार बार ॿियो असांखे हथ खणाए बसि इहो अवां सुजाग थींदा असांजी दिलि खे थोरी तसली ईंदी आहे मुंहिंजे महबूब जा आशिक़ ही नौजवान रोए पियो अखियुनि में दारो कतार नीर आहिनि अॼु मदीने जो मीर पंहिंजे गुलामनि सां गॾु आहे नौजवान रोई करे अधड़ा थो करे हीअं पियो महबूब खे सॾड़ा करे त मूं ते बि महिरबानी मोते बि महिरबानी साईं हद खां सवा करे वञो माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वञो मोते बि महिरबानी पोइ आशिक़ रहियो रड़ी अच आखिरी घड़ी लिल्लाह लग लड़ी हाफिज खुदा करे वञो मोते बि महिरबानी पो साईं सगदर त तो संदो तुंहिंजी सना कंदो सोना सगदर त तो संदो तुंहिंजी सना कंदो मां बेवफा बंदो मां बेवफा बंदो तूं ई वफा करे वञ मोते बि महिरबानी मुंहिंजे महबूब जा आशिक़ मदीने वारे मीर जा गुलाम महबूब हीअं आशिक़ जे तॾे ते पिया वञनि हो रोए पियो अखियुनि में दारो कतार नीर पया वहनि एतिरे में मुंहिंजो महबूब रहमत वारो नबी उन आशिक़ जे तॾे ते तशरीफ़ खणी आयो आहे महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात उन जे घर जे अंगण ते कदम रखिया भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक दाह कई आहे हीअं तो अदड़ा करे त गंद जिनीअ जी गोद में पाबोड़ा पोशाक अज उन्हनि जी औताक राजा रिझी आयो मुंहिंजो महबूब रहमत वारो नबी जलवाया परोस चवा हिय जो आशिक़ मदीने वारे मीर के ईंदे ॾिठो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जो जलवो थो ॾिसे पोइ महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जे चेहरे ॾे निहारे हिय पियो अदड़ा करे त मूंखे उन जी आऊं पानी कीअं पियां पोइ विझी अखियूं अखियुनि में तिकूं डॾियां आऊं थोरा एती थियां जंहिंसां जन सां निहारी
मुझा महबूब हली आया हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जेडी माला आशिक जे तॾे ते पंहिंजा कदम रखिया आहिनि अल्लाह अल्लाह आशिक उथण जी तकलीफ़ थो करे मदीने जे मीर फरमायो अॼु उथण जी तकलीफ़ न कर हुन आशिक मुंहिंजे महबूब जो चेहरो ॾिसी पोइ जेके अर्ज़ड़ा कया साईं अब्दुल गफ़ूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह हीअं तो तर्जुमो करे त तुंहिंजो हुस्न हबीब अजीब ॾिसी हैरान हज़ारे मान रुगो कई मस्त थिया मजज़ूब बन्या मस्तान हज़ारे मान मुझे महबूब जे ला कई शायरन लिखियो वा पर असे अब्दुल गफूर हमायूनी ही वो बुजुर्ग आहे जो हिय एक पासे मदीने वारे मीर जो दीदार कंदो हो ऐं बे पासे वही करे उन महबूब जे शान में शेर लिखंदो ये सामू महबूब जो दीदार करे पो अशार पयो लिखे त जिन नूर ॾिठो निकाब मजा से कियन रुवन उथी ख्वाब मजा पो वठी दरस बिरह जे बाब मजा दरबन हज़ारे मान रुगो पो तुंहिंजे शाही दस्तर ख़ान मथे मेहमान हज़ारे अज भी मदीने में वञो 7.5 लख माण्हू हिकड़े टाइम ते इफ्तारी कंदा आहिनि महबूब जे दस्तरखान ते वेही करे रुगो मस्जिद नबवी जे अंदर अंदाज़ो कयो ॿाहिरि केतिरा आहिनि अॼु बि मुंहिंजे महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जो ओ दस्तरखान आहे ओ महबूब रहमत वारो नबी जेॾे महिल हिन आशिक जे तॾे ते हली आयो हिन आशिक अर्ज़ड़ा कया मुंहिंजा महबूब हाण देर न करियो मूंखे कलमो पढ़ाए पंहिंजी ग़ुलामीअ में दाख़िल फरमायो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात कलमे जो इरादो कयो ये हथ अदब जा बदी आशिक अर्ज़ड़ा तो करे मुझा महबूब वक्त भी आखिरी अची चुको वा टाइम भी आखिरी अची चुको आहे जिंदगी जो को भी भरवसो ना है मुझा महबूब मां तमा जो कलमो तो पढ़ा पर नमो नमाजो पढ़ियो नमो रोजा रखा नमो हज कया नमो ज़कातो दिनो मदीने जा मीर मां कलमो पढ़ा मूंसा छा थींदो रहमत वारे राणे फरमायो आशिका कलमो पढ़ण तुंहिंजो कम आहे तुंहिंजी जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद वेठो आहियां आशिक जो आका पे देर न करियो हां मूंखे कलमो पढ़ाए पंहिंजी ग़ुलामी में दाख़िल फरमायो ही जेडी मला कलमो पढ़िया कलमे पाण खां बाद में बार बार मुझे महबूब जे चेहरे खे ॾिसी गोया के हीअं पयो अर्ज़ड़ा करे त किन्ना सोना रब आका नू बनाया किन्ना सोना रब आका नू बनाया के सोने दे मान टूट गए आका दे हथ गोरे गोरे अखियां ते माज़ाग दे डोरे रबरी जानाल आका नू बनाया रबरी जानाल आका नू बनाया के सोने दे मान टूट गए मुझे महबूब जा आशिक उन गुलाम जेडी माल मदीने वारे मीर जो दीदार कयो आ अज वक्त भी आखिरी अची चुको आहे अखन में दारो कतार नीर आहिन गोया के हिय पयो अर्ज़ड़ा करे तो सोना अखन में थी वे आऊं वारे पलक ढकिया तोखे न ॾिसे को बे आऊं न पसा को बियो वरी ये महबूब जो दीदार कंदे कंदे उन जो दम पे परवाज़ थी यारो दुनिया हो भी छड़नी अल्लाह जिंदगी में महबूब जी गुलामी नसीब करे ए आखिरत में कब्र हशर में उन महबूब जी शफाअत नसीब करे ए आऊं हमेशा अर्ज़ड़ा कंदो आहियां त जिंदगी जो को भी भरवसो कोने खबर ना है किथे दियो विसामी वने हियर रेल जे अंदर 75 74 मानू सड़ी करे पो केतरा कार जी गाड़ी जी एक्सीडेंट जे अंदर केडी मल दिल जो दौरो पवण सा यानी खबर ही कान थी पवे इया मौत घणा मानू चोंदा अन्या असा जी उम्र कोने वणन जी याद रखो आगा अपनी मौत से कोई बशर नहीं
सामान है 100 बरस का पल की खबर ना है इन मजलिस में उथण का बाद में असा ही तवा सा छा थियण वारो आ मुझे महबूब जा आशिक दुआ हमेशा मुझे महबूब रहमत वारे नबी जी बारगाह में हिया अदड़ा कंदो हिया तल